मोरो ख़बर शामिल कजे थी। मोरो सिनेमा जे तासीं दिलताफ़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ मोरो वेझो कोराई थाणे जी हद कांधड़ा कॉलोनी में बेदर्दी सां क़तल कयल औरत मिसमात समीना कांधड़ो जे कातिलनि खे सज़ा ॾियण जे लाइ कातिलनि पारां धमकियूं ॾियण इंसाफ़ न मिलण वारी अमल ख़िलाफ़ मक़तूल औरत जे वारसनि अमर ज़ैनब निसा पी अल्लाह बख्श मंठार माजिद इजाज़ मोहम्मद खान कांधड़ो ऐं ॿियनि पारां मोरो प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो वियो, जिते हिननि चयो त असांजी न्याणीअ जो मुड़ुसु माशूक जॾहिं पंहिंजे घर आयो त पंहिंजे घर में रियाज़ सोहो खे वेठल ॾिठईं। रियाज़ सोहो माशूक ते लोही सरीअ सां हमिलो कयो ऐं मुड़ुस खे बचाईंदे अॻियां मिसमात समीना अचण सां हू धकु लॻण सबबि सख़्तु ज़ख़्मी थी पई, जंहिंखे सीरियस हालत में नवाबशाह अस्पताल खणाए वियासीं, जिते हू ज़ख़्मनि जी सट न सहंदे फ़ौत थी वई, जंहिंजो केस दाख़िल कयो वियो हो ऐं जवाबदार गिरफ़्तार कयल आहिनि, जंहिंजो केस अदालत सगोरीअ में हलंदड़ उन केस जे पेशीअ दौरान जिते मक़तूलनि जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि जे वारसनि असांखे केस तां हथ खणण लाइ ज़ोर ॾिनो आहे। ॿी सूरत में संगीन नतीजा भोगण जूं धमकियूं ॾिनियूं आहिनि। हिननि इल्ज़ाम हणंदे चयो त असांखे न्याणीअ जो केस विढ़ण ऐं केस तां हथ खणण तां बासर अली नवाज़ो सरदार सो ऐं ॿियनि नामालूम माण्हुनि सां गॾिजी धमकियूं ॾिनियूं आहिनि, जिन मां असांखे जानी ख़तरो आहे। हिननि बस वारनि खां मुतालबो कयो त मज़कूरा माण्हुनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे असांखे इंसाफ़ ऐं तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे, न त ॿी सूरत में थींदड़ हर नुक़सान जा ज़िम्मेवार मज़कूरा माण्हू ऐं इंतज़ामिया हूंदी। समीना रियासो हुयो, उनमें मथां माशूक अची वियो, पोइ हुन मन सरियो आयो आहे, माशूक मन हथोड़ो आयो आहे, फराज़ मन हवाई फेर करे भॼी वियो। असां नवाबशाह खणी वियासीं छोकिरी, उन खां पोइ वरी 9 तारीख़ वीचारी मरी वई, 12 तारीख़ असां खणी आयासीं गुज़ारे वई, 13 तारीख़ जंहिंमें रियाज़ हुओ धकु हयो आहे शीख जो ऐं हुन वटि हथोड़ो हो ऐं उहो ॿियो छोकिरो फेर करे भॼी विया टई। हाणे अॼु सुनवाई, उन सुनवाई ते असां आया आहियूं, ॿाहिरि निकिता आहियूं त हुनजो सरदार सो अलनवाज़ सो असांखे धमकियूं ॾिननि त केस तां हथ खणो न त तव्हांखे मारींदासीं। हाणे असां घर वञण लाइ परेशान आहियूं, असांखे तहफ़्फ़ुज़ ॾियनि। अर्ज़ु था कयूं त असां सां ज़ुल्म थियल आहे ऐं हीअ न्याणी मासूम जो इज़ालो कयो वञे ऐं ज़ुल्म बि असां सां थियल आहे। ऐं हींअर कोर्ट खां ॿाहिरि निकिरी सरदार सोहू ऐं अली नवाज़ वटि पिस्टल हुयो ऐं 5 माण्हू हुया जेके गॾु, उन्हनि सां उहे